नाज़िर मीरपुरमाथेलो जे ॻोठ पीरज़ादो जे रहवासिन बासरन ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं ॻोठ पीरज़ादा में मौजूद आहियूं। मुतासिरिन हिते एहतजाज कयो आहे, जंहिंजी ज़मीन आहे उन्हनि खे पुलिस ऐं मुख़्तलिफ़ हिसाब सां उन्हनि खे हिरासा कयो वञे पियो। हिन खे हिरासा कयो वञे पियो। अॼु हिननि जे घर जे मथां हमिलो थी चुको आहे ऐं ही मुतासिर जेके आहिनि अॼु मीडिया जे ॿुधाए रहिया आहिनि जा अचो त हिननि को वीचार वठो, हिननि जो छा चवणु। जी ज़मीन आहे 8 एकड़ 17 गुंठा काबुली ज़मीन आहे, पीउ ॾाॾे जी ज़मीन आहे। असांजा घर बि आहिनि, सभु शइ बि आहे। अॼु हमिलो करे असांजे मथो बीठो आहे मियां रंगली शाह जा माण्हू 50-100 उहो तव्हां पाण ॾिसी सघो था पिया। ॾिसो बि सही। हाणे असां ग़रीब काॾे वञूं, क़ुर खयूं खड़ा आहियूं, सभु शइ कयूं खड़ा आहियूं। पुलिस, SP, DSP ऐं SHO असांजी कॾहिं ॿारे छॾी अथई। 5 FIR ला इलाहा इल्ला मोहम्मद रसूल ते क़ुर पिया त 5 FIR कूड़ियूं। अॼु असां विया आहियूं इन मुंहिंजे कोर्ट में विया आहियूं, 8 ॼणनि ते हाज़िरी आहे, पोइ अची हमिलो कयो अथनि। असां वरी उते छॾे करे हेॾे भॻाऊं। हे धक ॾिसो, ज़ैफ़नि खे वठी गेलियो अथनि ॿाहिरि कढण जेका। साईं असांजी काबुली ज़मीन आहे, पीउ ॾाॾे जी ज़मीन आहे। असांजा खाता आहिनि, असांजा 12 वहिंवार ऐं इन खातनि में मियां रंगली शाह पीरज़ादो असांजे मथां 5 FIR कयूं आहिनि। उन जे मथां कब्ज़ो करणु चाहे थो। असांजी ज़मीन आहे, असांजो काबुली ज़मीन आहे, असांजो पंहिंजो खातो आहे। हाणे अॼु असांजो 5 FIR असां ते कूड़ियूं कयूं अथई। जेके वॾो ॻाल्हि करे 5 FIR कूड़ियूं थियूं आहिनि। अॼु असांजी हाज़िरी, असां 8 ॼणनि ते हाज़िरी, असां कोर्ट में बीठा आहियूं। पोयों ॿारनि खे बि गेलियो अथऊं, हितां कब्ज़ो पटाणी कई अथऊं। हे कपिड़ो तव्हां ॾिठो, इहो पोतियूं ॿोतियूं फाटियूं आहिनि ॿारनि जूं। हाणे हो हुते ॿारहं वेठा आहिनि। छा हाणे असांजी मदद कई वञे? हक़ जी बाबा असांजी मदद कई वञे। घणी करे छॾी हाणे भारत हुजे वॾेरनि खे कोॾियूं अथनि लताड़ियूं गहलियूं असांखे कढियूं पिया वञनि ॿाहिरि। मां कुराड़ी किरी पई हुअमि। उन मूंखे रंगली जो पुट धिको ॾेई करे गहलियूं पियो वञे ॿाहिरि निकिरो। अबा हाणे ग़रीबनि जी मदद कयो वास्ते अलाह जे इन क़ुर जे सदके। असां हिते हुयासीं, असांखे ॾाढो कुटियो अथऊं। कपिड़ा वपिड़ा फाड़िया अथऊं असांजा। असांजी माउनि खे गीलियो अथऊं। उहे घणा ॼणा, मां हिकु ॼणो हुउमि। हिते ॾाढो कुटियो अथव असांखे। असांजी मीडिया वारनि जी अपील आहे, असांजो हक़ कयो वञे। रुगो ॾाढे जी कढा, ये क़ुर पाक असांजो हथ में आहे त असां हिन सां न विञायूं था, न फिटायूं था। रुगो असां ते ॾाढा हिन महिल 50 माण्हू वठी करे असां ते कब्ज़ो करणु चाहे थो। वेठा आहिनि थिया, उथनि नथा। असांखे विड़िया आहिनि, बचनि खे धिका ॾिना अथऊं। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर।